नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक पैरामेडिकल स्टाफ जे सीनियर अगवान सिविल अस्पताल नौशरो फिरोज जी लेबोरेटरी असिस्टेंट मोहतरम गुलजार अली भुलन जी अलमनाक वफ़ात ते दिल्ली अफ़सोस ऐं ताज़त जो इज़हार कंदे सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो, डॉक्टर ज़मान भट्ट, डॉक्टर मोहम्मद सफ़र चन्ना, डॉक्टर नूर हसन मोरो, पैरामेडिकल अगवान खादिम हुसैन मस्तोई, एजाज ममनाई, हिज़्बुल्लाह राजपर, अशरफ कुरैशी, सऊद बोयो, खैर मोहम्मद सैतो, यूनिस वसन, मोहम्मद सुमर, लाला मूसा, हिदायतुल्लाह सोलंगी ऐं ॿियनि चयो त गुलजार अली हिकु मुख़लिस ऐं ईमानदार शख़्स हो। पंहिंजे कम सां कम रखण वारो ऐं ग़रीब मरीज़नि जी ख़िदमत कंदड़ इंसान हो। पाण शानदार समाजी ख़िदमत सरअंजाम ॾियण बैदि दुनिया मां रुख़सत थिया। संदसि ख़िदमतुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघे। धनी अंदर दुआ आहे त अल्लाह ताला मरहूम खे पंहिंजी जवारे रहमत में जॻह अता फरमाए ऐं संदसि दर्जात बुलंद फरमाए ऐं पोरनि खे सब्र जमील अता फरमाए।